लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं साईं फ़ता मलिक साहब सां जारी आहिनि। सो साईं हाणे अव्हांजो जेको वालिद साहब आहे उन में ॿिया नज़री फ़र्क़ु ऐं तव्हां में कहिड़ो फ़र्क़ु तव्हां मुस्लिम लीगी हुयोसीं दिमाग़ी तौरु पाकिस्तान जे चकर में हू मुस्लिम लीगी हुयो, कट्टर मुस्लिम लीगी हुयो। पर पोइ वरी जॾहिं पीपुल्स पार्टी तमामु भुटे साहब जी थी त बाबा पीपुल्स पार्टी जा झंडा वठी अची घर ते आया। बाक़ी हूअं को ख़ासि एॾो हुनजो नज़रियाती थियो त मुतालियो कोन हुउसि को अहिड़ो, मैट्रिकुलेट हुयो दैट साल ऐं पंहिंजो एतिरो हुयो बसि। बाक़ी मुस्लिम लीग ऐं पाकिस्तान जे बारे में आशिक़े पाकिस्तान, छो जो ॾह साहब वारा जेके आहिनि, बाबा जो मामो जेको उहो खोड़े साहब जी अख़बार हलाईंदो सिंध ज़मीदार मोहम्मद अयूब खोड़े जी। पोइ उन करे बाबा ते बि असरु उन जो मामे जो हुयो, उहो बि पाकिस्तान जे इन में हुया। तव्हांजो मामा छा हो जेको अख़बार हलाईंदो? बाबा जो मामो उहो छा हुयो, नालो छा? उनजो नालो कादिर बख्श। अच्छा, उहो एडिटर हो? एडिटर हो। अच्छा, सिंध ज़मींदार जो? हा, हफ़्तेवार अख़बार हुई। हा। अच्छा, ऐं पाण छा हुयो मामो? एडिटर खां सवाइ पढ़ियल बढ़ियल छा? कुझु बि न, एडिटर हो, अख़बार हलाईंदा। हा, ठीकु आहे। हाणे मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो, तव्हांजे वालिद साहब ऐं तव्हां में इहो जेको आहे ज़मानो, उहो पाकिस्तान नओं पोइ 1 यूनिट, पोइ हाणे तव्हां पढ़ी BA MA करे छॾी, हाणे पोइ तव्हां एडिशनल बि थी वियो। एडिशनल जज थियण खां पोइ छा कयव? एडिशनल एडवोकेट जनरल, DAG डिप्टी अटॉर्नी जनरल, डिप्टी अटॉर्नी जनरल थियो। ऐं पोइ वरी साईं काइम अली शाह तव्हांखे हिते हिन सानीअ खां पोइ घुरायो त भाई हितां निकिर ऐं उते अची कमु कर। अवल तोसां ही एडिशनल कंदासीं, पोइ फुल एडवोकेट जनरल कंदासीं। एडवोकेट जनरल तव्हां थी वियो। हाणे तव्हांजी तालीम पूरी थी वई, तव्हांजो जेको पढ़ाई जो कैरियर आहे उहो हिते पूरो थी वियो। हाणे पाण चऊं त तव्हांजे ॿिए, हाणे तव्हां पने अकल खां सखर कॾहिं आया आहियो? 1964 में। 64 छो आया हो? मां दरअसल जॾहिं उते वकालत जो पीरियड पूरो कयो ट्रेनिंग जो, त मां पने अकल वापसि पियो वियुसि। त जेके जज हुया लोकल, उन्हनि चयोसि काॾे थो वञे? मां चयो पने अकल। चए त कहिड़ी कोर्ट आहे? मां मुख़्तियारकारी आहे। चई हाणे फ़ता मलिक कराचीअ जे बजाए पने थो वञे वापसि। बार में अची वेठा, वकीलनि खे चयो सुठो वकील आहे, हिन खे इनकरेज कयो त जीअं हिते रही पए। पोइ सभु 10 या 12 केस मूंखे ॾिनऊं, उतो ई पोइ मां उते रही पियो सखर में, वकालत उते शुरू करे ॾिनमि। 64 में मां फेबरवरी में वकालत शुरू कई आहे उते। हाणे उते तव्हांजा नामियारा वकील मिलिया सखर में? पहिरियों अयाज़ हो साईं, शेख अयाज़ साहब वॾो वकील, उहो उते मिलियो। रशीद भट्टी साहब बि उते मिलियो? उते मिलियो। निज़ाम बलोच बि उते मिलियो? निज़ाम बलोच, पर निज़ाम जूनियर आहे? हा जूनियर, मूंखों जूनियर आहे, अव्हां खां जूनियर आहे। हाणे तव्हां सां अयाज़ कहिड़े सन में थो मिले? जी, शेख अयाज़ कॾहिं मिलियो आहे? अवल त जीअं मां वकालत शुरू कई त अयाज़ साहब साईं सलाम दुआ ईअं। अच्छा, अवल ई हुई? हा। अच्छा अच्छा। जीअं सीनियर खे कबो आहे उहो थींदो रहंदो। पोइ वरी जॾहिं मां इंडिपेंडेंट थियुमि त अयाज़ जे ऑफिस सां गॾु मां ऑफिस पंहिंजी मुंहिंजी भित सां ईअं होॾा अयाज़ मां ईअं हुयासीं। हाणे तव्हां पोइ वाक़ुफ़ु थी वियो, वेझा थींदा वियो, ऑफिस गॾु ई। अवाइली ॾींहंनि में हाणे इहो 60-61 जे ज़माने में 64-65 न, अवल तव्हां चओ था न सखर अचण खां अवल, हा, तव्हांजी अयाज़ सां अलॻि सलेक्ट, उहा 64 में थी। 64 में थी। तॾहिं खां अयाज़ जो नक्शो कढो तव्हां जेकॾहिं, त अयाज़ तॾहिं तव्हांखे कीअं लॻो आहे? वॾो कदावर शख़्सियत ई सही, ऐं वॾो मग़रूर शख़्स हो। अच्छा। जहिड़े तहिड़े माण्हू खे सलाम जो जवाबु ई न ॾींदो, कार में हीअं अखियूं ॿूटियूं सुम्हियो पियो हूंदो। ऐं न फ़क़ति इहो त वकील सुठो, लॉ जी वॾी ॼाण हुअसि,
ऐं लाइब्रेरी हिकिड़ी हिंदुनि जूं लाइब्रेरियूं सभु अयाज़ खे मिलियूं ऐं मुतालियो इल्मु अदब जो तमामु वॾो हुओसि, बाशऊर माण्हू, तमामु वॾो हुओसि। असां उन ताईं पहुचणु सोचे बि नथा सघूं त हिते बसि इहा हिन जी महिरबानी जो असांखे सलाम जो जवाबु ॾींदो कंहिं महिल, ऐं कंहिं ॿिए खे शाइर ॿाहिरि न मञींदो हो, शाह लतीफ़ खे बि न मञींदो हो। अच्छा, सो हिकिड़े ॾींहुं त अची फिटो मां वटि हुते शाह लतीफ़ खे उहे ॻाल्हियूं जो ॻाल्हि पुछियो। मां चयो छा आहे उस्ताद? चई जेसि ताईं इहो आहे तेसि ताईं मुंहिंजो कुझु न थींदो। मां चयो साईं तूं मरी त ॾिस, पोइ ॾिस त तूं कीअं तोखे माण्हू खणंदा। हे क़बर पर क़ौम आहे, तूं खामखां परेशान थियो आहे हिन में। छाकाणि त अयाज़ खे साईं सानी करे छॾियऊं, लतीफ़ सानी। हा, बहरहाल असां पंहिंजो शहर वरी कोन ॿुधाईंदा हुआसीं, ॿुधंदा ई कोन त ॿुधायूं छा। त जॾहिं शाह खे ई नथो मञे त मलिक फताह छा आहे उन जे अॻियां। चवां थो न, छड़ो हिकिड़ो दफ़ो मुंहिंजो मूंखे दरख़ कैरूर रसालो निकितो हो, हमीद सिंधी वारो। हा, उन में मुश्ताक बाग़ानी जो हिकिड़ो शेर छपियो हो। अयाज़ मुड़िया मूंखे चई यार हिन शेर ते वॼाए छॾियो फताह। भुटे साहब बलोचिस्तान ते आर्मी जो माना 74-75 जी ॻाल्हि, मारधाड़ शुरू कई। मुश्ताक बाग़ानी शेर लिखियो, तो जो भायो भत रेढारनि जो रत ठारे ठारे खाइजां। वाह वाह। ॿियो त सॼो शेर छा हो, पर हे ॿ सिटरा से करण जूं। मूंखे चई यार हिन त वॼाए छॾियो मुश्ताक बाग़ानी, हे त अहिड़ो शेर को लिखी नथो सघे, जेको हिन सॼी तारीख़ हुन में अंदरि छॾे आहे। बहरहाल अयाज़ न मञींदो कंहिंखे ॿिए खे शाइर ॿाहिरि छा चौपड़ियूं भिड़ा छपराए घुमंदा रहा तो छाजी शाइरी त चयो। बराबरि असां हुनजे मुक़ाबले में कुझु ई न हुआसीं। पर पोइ हाणे जे मुशाइरनि में हमीद सिंधी वारा वठी असांखे अॻ में कंदा, त हिकिड़े दफ़े ईअं हुयो त मां जेको शेर लिखंदो हुउमि त उहो अब्दुल करीम गदाई उन जे ततबे ते पंहिंजो शेर लिखंदो हो, जेकबाद वारो। हा, पोइ मशहूरु उहो थी वियो, सिंधड़ी जा सिंगार अञा बि साॻियाड़े उहो लिखे, सिंध वतन जा सौदागर तो ते लानत लख हज़ार उन ते बि लिखे। पोइ अयाज़ हिकिड़े ॾींहुं मूंखे चयो भाई गदाई साहिब तोखे फुरे छॾियो। पोइ हिकिड़ो मुशाइरो हिते हैदराबाद में हुयो, उन में मां गदाई साहिब ते शेर लिखी चयोमांसि त आ गदाई ॻाए गानो तुंहिंजो आहे। उथी अची भाकुर पातई, चए पुटनि जेतिरो आहे वणे थो, तुंहिंजा शेर वणंदा आहिनि। तॾहिं मां साईं पोइ चओ लिखंदो छो न, त मां फताह अमल माण्हू असांखे न मञींदा, चवंदा हे तूं चोरियूं करे छा खणे हिन में। ख़ैर जेको बि हुयो, पोइ वरी वञण जो स्ट्रगल हलियो, उन में गिरफ़्तारियूं ॾिनियूंसीं, ॿधिजी वियासीं, रशीद भट्टीअ मां हथ कड़नि में फ़ौजी अदालत में बीठाऊं। पोइ अॻ में असांखे सिपाहियुनि चयो यार हे गारियूं ॾींदो अथव ॾाढियूं, तव्हां भले मोचड़ा हणिजोसि, असां कुझु न कंदासीं। केरु DMLA जेको DMLA न हो, कैप्टन हो, कर्नल या जेको मेजर बेजर हो, माना अदालत में तव्हांखे वठियो पिया। हा, फ़ौजी अदालत। फ़ौजी। पोइ साईं जीअं आयासीं तीअं हुन चयो आ गए गद्दार, असांजो गद्दार तुम तुम्हारा बाप गद्दार। साईं हो थियो, असां बि दरवाज़ो बंदि करे अंदरो अची वरितोसीं, ॾाढी मार कढीसीं। हिकु उन ॾींहं में कोड़ा ॿोड़ा हुया कोन, साल ॿिन्ही खे सज़ा ॾेई छॾी। ठीकु आहे, असां हलिया आयासीं जॾहिं। हाणे इहो रिएक्शन हुयो असांजो हिन में। ॿियो दफ़ो जेको हिन में 81 स्ट्रगल में मूंखे अरेस्ट कयूं, करे डिटेन कयूं C सेक्शन थाणे ते। उहो ॾहर सां पोइ छॾायो मूंखे, बाक़ी ॾहर होम सेक्रेटरी हुयो। उहो मुंहिंजी घरवारी फ़ोन कयो त हुनखे ॿधी यार विहारे। इहो 2 दफ़ा अरेस्ट थियासीं इन नमूने सां, ॿियो न आहे। भला साईं इहो शेख अयाज़ जे बारे में अञा कुझु ॿुधायो, महिनत केतिरी कंदो हो, या ही जेका हुनजी शाइरी आहे
इन शाइरी लाइ स्टिमुलेट हुनखे कंहिं कयो इन क़िस्म जी शाइरी करण जी? साईं असुल शइ हे आहे त शेख साहिबु कराची में ई हुयो जीअं त उर्दू शाइरी कंदो, पोइ जोयो साहिबु जहिड़ा माण्हू हिनखे टकरिया जिन हिनखे खयो ऐं पोइ हिन अहिड़े क़ौम परस्ती में आंदुसि सभु कंहिं में। पोइ अयाज़ जो साईं डाइनिंग टेबल ते बि शेर वेठो लिखंदो हो ऐं का महिल न हूंदी जो बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि हुई त मूं उहो ख़ुशनसीब शख़्स आहे जंहिं पहिरियों अयाज़ जा शेर मां ॿुधाइण, मूंखे अची चवंदो अॼु फताह शेर लिखियो अथमि, अलाए ॿुधाए। पोइ असां ब्लैकमेल कंदा हुआसीं कंहिं न कंहिं नमूने सां करे, पोइ जेके बि शेर आहिनि काफ़ी शेर जेके मूंखे काफ़ी यादि बि आहिनि शेख साहिब जा। बहरहाल उहा मुतालियो त सही ज़ुल्म जो हो न किताब खे भला इहे शेर तव्हां भले ॿुधायो, पर हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधायो, तव्हां रुॻो शाइरी ॿुधण ते ब्लैकमेल कंदा हुअसि त हीअ असां तुंहिंजा शेर ॿुधूं था असांखे फलाणी शइ वठी ॾे? हा अच्छा, शाइर जो माना इहो प्रॉब्लम यको रहियो आहे, केरु बि हुजे शाइर पोइ उनजे लाइ राज़ी थिए थो। हा साईं, हाणे हुन मजबूरी आहे नी, शाइर खे को ॿुधे कोन, क्रिकेटर खे को ॾिसे कोन, ॿई वरी था पाणे पंहिंजे पंहिंजो उस्ताद करे असांजो शेर बि ॿुधे छा छा कॾहिं त शाइरी न आहे, कुझु ईंदो ई न आहे, हरू भरू बेवकूफ़ी कंदो आहे, माना कंहिं ते फलक न आणींदो न सही न न। भट्टी साहिब सां कीअं हो? उन सां तमामु वॾी। हा अल्लाह जॾहिं रशीद भट्टी मरी वियो, ख़ुदा जो कसम आहे अयाज़ ईअं रुनो जीअं सम्झ त ॼणो पुटु मरी वियो अथसि, उछकारूं ॾेई राज रोआई राज। भट्टी अयाज़ 65 में डिटेन थियो, वेस्ट पाकिस्तान में जो लाहौर में हिन जो अयाज़ सां मिलण लाइ उतां भट्टी वेंदो त लाहौर इजाज़त वठंदो, वठी ईंदो, अची मिलंदो हुउसि। हा वरी 71 वारी वार में शेख साहिबु डिटेन थियो, पोइ त वरी पाकिस्तान, ॾींहुं राति रशीद भट्टी लॻो पियो हूंदो हुउसि कंहिं न कंहिं मसइले में, उहो ई यानी हिन जो ॿाहि ॿेली हुयो। तनवीर अब्बासी त पाण हिकिड़ो शाइर माण्हू हो, हिन में उहो एतिरी न कंदो हुउसि ऐं हे बि अयाज़ बि हुनखे जेलस फील कंदो हुन सां पाण खे तनवीर सां। बाक़ी रहियो सवाल त तनवीर ख़ैरपुर हुयो, हिते ईंदो कॾहिं कॾहिं, गॾिजी वेहंदा हुआसीं। तनवीर कंदो हो ग़ज़ल जी शाइरी, नज़्म जी न, ऐं इनकलाबी शाइरी न हूंदी हुअसि। हे ॿियो कमु हो साईं। पोइ साईं तनवीर खां जेलस छो, जॾहिं त हिन जो कमु बि ॿियो हुन करे त हुनखे शाइरीअ जो सॼो ग्रामर ईंदो हो। असां ॼटा हुआसीं, कुझु कोन ईंदो, तंहिं करे असां छा करे सघूं सां। ॾिसनी अयाज़ जेको शेर थियो, अखसारी रात ने झपकी आहे, वाह, ऐं शबनम शबनम टपकी आहे, ऐं इहे हिन जा लफ़्ज़ आहे नी अयाज़ जा, ॿिए जो त हुयो ई कोन नी मामिलो। महिमान हज़ारे मान रुगो, अयाज़ जा शेर काफ़ी साईं मूंखे विसरी विया आहिनि, न त सॼा यादि हूंदा हल वेड़ा। ए क़ौम ॿुधाया थे किस्सा, हा अॼु मूं तोखे तक़दीरनि जा, अॼु बाग़ीअ वाॻीअ जे सिर ते थो ताज ॾिसां ताज़ीरनि जा, को कीअं न डोड़े मक़्तल ॾिया रत में ख़ुशबू मेहंदीअ मेहंदी, रत में ख़ुशबू मेहंदी, को कीअं न मोटे ज़िंदा ॾे था ज़ुल्फ़ छिकिन ज़ंजीरनि जा, ए क़ौम ॿुधाया थे किस्सा। अयाज़ साईं हाणे ॿुधायो इहो तनवीर रहियो न, तनवीर वटि हू हज़र जी शाइरी हुई, पर पोइ ग्रामर जे करे अयाज़ हुन खां जेलस हो। पोइ साईं उन जेलसी जो अंदाज़ कॾहिं ज़ाहिर थींदो हो हुन हिक ॿिए जे विच में? अटकी पवंदा हुआसीं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे। अच्छा, न छा ते अटकबा हो? पंहिंजे ग्रामर सां थो करे, हो क़ौम परस्ती थो करे, अटक छा ते थी? बसि इहो ई कुझु न कुझु हिन
जेकॾहिं उहो चवंदो मां बि शेर लिखियो आहे, चयो ॿुधाए, हुनजी बेइज़ती कंदो न साईं, पोइ तॾहिं रूसी वेंदो। पर पोइ जॾहिं अयाज़ खे वारंट कढियऊं गिरफ़्तारियुनि जा, त ख़ैरपुर में अची तनवीर वटि लिको, उते पोइ तनवीर हिन जी वॾी ख़िदमत कई जेका बि हुई। भला शेख अयाज़ जेका शाइरी क़ौम परस्ती जी करे पियो, त ही सभु कुझु ॾिसे पियो, उन करे पियो करे, हूअं नज़री तौरु नज़रियाती तौरु पाण अहिड़ो माण्हू न हो। तमामु हूअं त नज़रियाती तौर ते बि शेख साहब जो क़ौम परस्त माण्हू हो, तमामु वॾो, ऐं पंहिंजो इनकलाबी जेको बि अदब आहे उन ते हुनजी वॾी दस्तरसी वॾी। त पोइ उनजो हिकिड़ो रीज़न रशीद भट्टी थी सघे थो? पॉसिबल आहे, हा, रशीद भट्टी थी सघे थो, छो त तनवीर नथो थी सघे। तनवीर पाण उन लहजे जो शाइरी न हो, ही लहजो ॿियो, ॻाल्हि ॿी, ईअं न साईं? हा। ऐं ॿियो जोयो साहब थी सघे थो, जोयो तमामु घणो, उहो डोमिनेंट्स, पोइ वरी रिश्तेदारी बि थियनि, पोइ बाद बि थियनि, हा, पर गाइड एंड फिलासफर उहो ई हुयुसि अयाज़ जो। पाण में वेही ॻाल्हाईंदा, जो सोभो ज्ञानचंदाणी ईंदो, पोइ वेही ॻाल्हाईंदा पाण ते। सोभो ज्ञानचंदाणी आलिम हो छा? मां त हा हा हा, मुतारे वॾो। अच्छा। पोइ जेकॾहिं इनकलाबनि ते वेही ॻाल्हाईंदा, असां त भई ॿुधंदा हुआसीं। ज़ाहिर आहे, माना सोभो साहब, जोयो साहब, अयाज़ साहब टई वेही, हा, पोइ जेके बि इंटरनेशनल इहे ॻाल्हियूं, हा, उहे पाण में कतारींदा। हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो त रशीद भट्टी, उनजो तव्हां ते केतिरो असरु आहे? मूं ते एतिरो इहो असरु आहे त रशीद भट्टी मुंहिंजा काफ़ी जेके अख़बारनि में तव्हां वटि हेॾे होॾे कालम छपिया हुआ, उहे दुरुस्त उन कया काफ़ी, ऐं गाइड कंदो हो अची त हीअ करे हीअ थींदो हिन में। ऐं तंहिंखां सवाइ जेल खां घबराईंदो न कर, डिॼंदो न कर, इहे रशीद भट्टी जा सभु ॻाल्हि आहे। इन रशीद भट्टी जूं केतिरियूं ख़ूबियूं ॾाढियूं ॾाढियूं। कुझु ॿुधायो। सम्झो त रशीद भट्टी को ज़मींदार माण्हू हुया, अरोड़ जा सुठा ज़मींदार आहिनि, ऐं सखर में बि सुठी प्रॉपर्टी हुयसि। साईं अख़बार हिन जे वालिद कढी? हा, वालिद। या ॾाॾे? न, ॾाॾे न, हिन जे वालिद साहब। वालिद साहब मौलवी हो, पर उहो सदाईं गारियूं ॾींदो असांखे, वञी छाजी भेड़ा बकवास कंदा था, वरितो हीअं कंदा हुआ। पोइ जॾहिं रशीद भट्टी अरेस्ट थियो, पोइ उहो मौलवी ॿियो। अच्छा, ॿुधो साईं, हुन में हथ पिया न साईं। पोइ पुट जे करे हल भेड़ा, मौलवी साहब रोज़ु बीठो हूंदो मां वटि, हाणे हीअ दरख़्वास्त ठाहे, हाणे हीअ दरख़्वास्त ठाहे, हाणे हीअ दरख़्वास्त। पोइ साईं वरी जीअं तव्हां चओ था रशीद भट्टी साहिबु शेख अयाज़ सां पोइ लाहौर ताईं वेंदो हिकिड़ी एप्लीकेशन जे लाइ, त मुसलसिल कमु कई। तव्हां रशीद भट्टी जो थियो त तव्हां वरी उहो कमु कयो? रशीद भट्टी जो हिकिड़ो केस मां फ़ौजी अदालत में उहो मां डिफेंड कयो मांसि। वधीक त असांखे पाण खे भउ थींदो हो, पाण खे थींदो त वेंदासीं मुंहुं ॾेखारींदासीं त वरी ॿधी जेल में। पाण घुरबल माण्हुनि में शामिलु हो न। ऐं हीअ जॾहिं रशीद भट्टी पहिरियों दफ़ो गिरफ़्तार थियो आहे, त हू मेजर खे दर बंदि करे ऐं मार ॾियण वारो वाक़ियो त उनखां पोइ जो हूंदो न? हा, माना हीअ 1 यूनिट में थियो आहे जी। रशीद साहब जेल में, छा में? जेल में 1 यूनिट में वियो आहे। हा, अवां 1 यूनिट में जेल में विया? हा। कहिड़ो वक़्तु? मां डेट नथो ॾेई सघां। हा, बहरहाल मां डिटेन थियो। घणो वक़्तु? 3 ॾींहं। 3 ॾींहं। सबबु छा हो? सबबु कुझु कोन, तक़रीर कई मां बार में। तक़रीर सबबु हो न? उते त हाणे हर वक़्तु जासूसी ई न, मार्शल लॉ जे दौर में। सवाल इहो त असां एतिरा ख़ौफ़ज़दा हुआसीं
जो मुंहिंजो घर हो सिविल अस्पताल जे पोयों हिकिड़ो कुंभार पाड़ो आहे, उन्हीअ में रशीद भट्टी खे डिटेन कयऊं, हिते अस्पताल में खणी अची दाख़िल कयो, त मां भट्टीअ सां मिलण न वियुसि, ख़ौफ़ में, अंदेशन में, त मथां मूंखे बि अरेस्ट कनि। आई वॉज यंग मैन, मां एतिरो इनकलाबी त न हुउमि न। पोइ साईं तव्हां नंढे हूंदे हूअं ड्रिजूं रहिया आहियो घर में? घर में ड्रिजंदा रहिया आहियो? ड्रिजणा रहिया आहियो? हा नंढे हूंदे हा रहिया आहियो? अच्छा। ॿियो बाबू उलट खई वेठो हूंदो नी, त कंहिं बि तरीक़े में न वञ, कंहिं न के बसि घर पाकिस्तान। हा पाकिस्तान हाज़िरी भरींदो वेठा हूंदासीं। अड़े साईं वक़्तु गुज़री वियो। हाणे लिखणु कॾहिं शुरू कयव? इहो बि मां जॾहिं ख़ैरपुर वियो आहियां पढ़णु, उते जॾहिं मुतालियो कयो नाज़ हाई स्कूल में, हा नाज़, उन मीरनि जी वॾी लाइब्रेरी में पढ़णु शुरू कयो? हा रियासत जी। 56 में। साईं काइम अली शाह कॾहिं ॾिठो पहिरियों दफ़ो? उहो बि उते मां ख़ैरपुर में आयो हो। हीअ असांजो सीनियर हुया, स्टूडेंट्स जो हिकिड़ो। केतिरो सीनियर आहे तव्हां खां? मां सां 10 साल खां त हूंदो। अच्छा, माना पाण साईं हाणे 93 94 साल हूंदो? हा हूंदो। अच्छा, माशाअल्लाह सुठो बीठो आहे, फर्स्ट क्लास। हा। हिकिड़ी अॼोकी इन कचहरी जी आख़िरी ॻाल्हि थो पुछां, शेख अयाज़ टुटो किथे? जॾहिं भुटे साहब हिन खे वाइस चांसलर कयो। पोइ साईं वाइस चांसलरी ॾोह त कोन हो न? वाइस चांसलरी ॾोह त कोन हो न? ॾोह हुयो न, ॾोह पूरो एस्टेब्लिशमेंट थी वियो। न, तव्हांखे काइम अली शाह साहिबु नौकिरी ॾिनी, तव्हां टुटी वियो? मां तव्हांजो एडवोकेट जनरल थियो 6 साल सिंध में, टुटी वियो? छा थी वियुसि मां? टुटी वियो? अयाज़ लाइ जो चओ था वीसी थियो त टुटी वियो? हा पूरो एस्टेब्लिशमेंट मां बि थी वियुसि। ॾिसे तव्हां बि थी वियो? हा। पोइ थिए छा थो साईं दिमाग़ी तौरु? दिमाग़ ते त इहो थिए त सम्झो त मां चीफ जस्टिस वटि वेंदो हुउमि, या हे हाणे सम्झो हिकिड़ो तमामु थोरी ॻाल्हि आहे त हिकु ब्रिगेडियर आर्मी जो मूं वटि आयो कंहिं मसइले में, त मूंखे चई तव्हांजी डिनर आहे असां वटि। मां चयो मां न खणींदो आहियां, मां हाई कोर्ट जो जज आहियां, मां कंहिंजी मानी न खणींदो आहियां। पोइ ईअं मां जुदा जुदा फेज़िस में ईअं करे वठंदो हुउसि। इहो हे मुर्तज़ा वाहब जेको आहे, इहो हिते हिकिड़ो आसिम लूथी अरब हुयो, उन 130 एकड़ ज़मीन जो मसइलो हुयो। मूंखे घुरायो काइम अली शाह पंहिंजे, मां चयो मां रिकमेंड न कंदोमांसि, चङी हारप ग्रांट जेका आहे, सिंध फ़क़ति हारप ग्रांट में ज़मीन ॾेई सघे थी न, ॿियो छा में। उन खां पोइ वरी मूंखे ज़रदारी साहिबु, न चीफ जस्टिस सिंध जो, पाकिस्तान जो चीफ जस्टिस हो, उन जो साकिब निसार, न उन खां अॻु वाजिद जवाद, हा न इन खां अॻु में साईं। त उन चयो त सिंध जो रिकॉर्ड जेको आहे म्यूटेशन जो, उन असांखे अप टू डेट तव्हां सप्लाई कयो। उहो त साईं हिते हानी अमीर मुस्लिम बंदि कई न म्यूटेशन? पोइ उन कई। अच्छा। पोइ साईं मूंखे ज़रदारी साहिबु घुरायो, चए त ख़्यालु कजो। मां चयोमांसि साईं ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं मां तव्हांजे चवण ते रिकॉर्ड ठाहींदुमि त पोइ हे हरामी मूंखे घुराए चवंदा त तूं हीअं कयो आहे। मां उन्हनि जी मर्ज़ी जो पहिरियों ठाहींदुसि, पोइ पाणे मूंखे चवंदा त न हिन खे मां करेक्शन करे ॾे। चए ठीकु आहे। पोइ मां बराबरि जेका हुयो म्यूटेशन जो जेको बि हुयो, उहो हिननि जेके चोरियूं चकारियूं कयूं रिकॉर्ड में, पोइ इहो आसिम लूथा जो मसइलो मां जवाबु ॾिनो मान।
पोइ इहो इन में नैब में वियो मामिलो। मां इहो आयुसि कैनेडा खां थी हिते आयुमि त हिते वेठा पुलिस वारा या नैब वारा, साईं हे असां मां चुपां था मां अॻ में बि लिखी ॾिनो आहे त आसिम लूथा खे ज़मीन न ॾियो, हे मुंहिंजी स्टेटमेंट कापी खणी वञो। बसि पोइ जान छुटी आई। पोइ उन आसिम लूथा खाने मथां बकियो, जेल में पिया उन जे मामले में। पर तव्हां सिंध जी गवर्नमेंट जी लैंड ग्रांट सिंध जी जुदा आहे न, अलॻि आहे न, ईअं थोरी आहे जंहिंखे वणे वेही छॾे। वक़्तु गुज़री वियो। पोइ आख़िर में मां रिज़ाइन कयो। छा ते रिज़ाइन कयो? रिज़ाइन इन ते कयो मैं त जेका फरियाल तारपुरा चीफ मिनिस्टर हाउस में 3-4 ॾींहं उन जी मीटिंग, ऐं चवंदी साईं हे हिन में हे हीअं करे ॾियो, हिन में हीअं करे ॾियो मूंखे। पोइ मां मेमण हुयो चीफ सेक्रेटरी, ॿाहिरि सॾे चयोमांसि हिन ॻाल्हि ॿुध। सिद्दीक़ मेमण? हा। मां इहा शइ न आहियां, न मां रिश्वत खावां न कयां। सिंध ते जे इशू ते ज़मीन जे ते मां कॉम्प्रोमाइज़ करण वारो माण्हू आहियां। उहा हिते असां हरायो आहे कम खे, बाक़ी हाणे वधि में वधि इहो आहे त मुंहिंजी इस्तीफ़ा त वठो। मां ई ॼाणे तव्हां ॼाणो। उन ते मां रिज़ाइन करे हलियो आहियां। पोइ कंहिं महिल शायदि ॿिए ॾींहुं घुराए भाकुर पातो, चई यार वाकई। मां चयोमांसि हाणे तव्हां ॼाणो। भला अव्हां खां वल यूसुफ लगारी हो न? हा, अॻ में। उहो छा करे वियो? उनजो बि लॻभॻि बैकग्राउंड त पॉलिटिकल रहियो न, चौथी मार्च खां वठी। केतिरनि शयुनि में हुनजो मुंहिंजो मां एडिशनल हुन वटि डिफरेंस थींदो हो इन्हनि मामलनि। तव्हां ॿुधाईंदा हुअसि त हे हीअं न थियणु खपे। अच्छा, पोइ छा चवंदो? बसि चुपचाप ॻाल्हि, ठीकु आहे मिड़ई वक़्तु कढणो आहे, पर न हली सघियो। इहो ई हुयो त कॉम्प्रोमाइज़ न करे सघियो। घणो वक़्तु माना तव्हां कंप्रोमाइज़ करे नथा सघो? इहे तव्हांखे तालीम थी रोके, पीउ माउ जी पुराणी यूनिवर्सिटी थी रोके? ख़बर न आहे अंदरि जेको माण्हू आहे जेको झले थो त ईअं न कर। पोइ यूसुफ लगारी बि छॾे वियो? हा। ज़मीर छा कयो? इहा मूंखे ख़बर न आहे। न आहे सवाइ हिन जे त ज़मीर खे चीफ जस्टिस चयो त आईंदा अपीयर नहीं होना। बसि पोइ उन खां पोइ छॾे वियो। माना उहो हिकु जज कावड़िया। सही आहे। मूंसां अमीर हानी मुस्लिम हिते आयो न, मूंखे चई हुते तकीरा थो करे, चई वेह हाणे जजमेंट्स लिखाए। उहो पंहिंजो हिते छंछरु हुयो, फ़ोन कयईं मुंहिंजी वाइफ खे, चएसि उथी पई तूं इस्लामाबाद में असांजो मथो खाई हाणे हेॾे आ पाण में वेही सुठे नमूने सां सॼी। पर हू क्रेडिबल जज हो। हा। माना त जे तालीम हुजे त अंदर जो इंसान बि जीअरो रहे थो ऐं तव्हांखे ग़लति कम खां रोकींदो रहे थो, ईअं न? हा। हैदर बख़्श जतोई मां वटि रहंदो हो अची। किथे? सखर। अच्छा। जीअं मच जेल मां निकिरंदो हो त सिधो मां वटि तड़ुक करे कपिड़ा वीचारे जा थेलड़े में पिया हूंदा हुआसीं, वेड़ियल सेड़ियल वॻ जी पाए। कीअं माण्हू हो साईं? साईं आला दर्जे इंसान। हा। आला दर्जे इंसान। अच्छा। आला दर्जे जो इंसान हुयो। जेके सिंध माण्हू पैदा कया आहिनि उनमें हिकिड़ो इहो बि हीरो हो। हिकिड़ो वॾी ॻाल्हि हो साईं। ॿधण ईंदा हुआसीं त ख़ुशि थींदो हो। यार आया आहिनि मूंखे अरेस्ट करणु। वॾी ॻाल्हि आहे। पोइ साईं हुन ते जेको इल्ज़ाम आहे, हा, पीर साहिब पागारे जे डेथ वारंट वारो, उहो छा? मूंखे ख़बर न आहे, मूंखे को पतो न आहे। न, पर तव्हां कॾहिं जांच कई आहे? वकील बि आयो? न, मां मूंखे तव्हां अॼु इहा दिस न्यूज़ फॉर मी। तव्हांखे कामरेड हैदर बख़्श जतोई जे बारे में इहो इल्ज़ाम त ख़बर हूंदी न? न आहे ख़बर, अॼु तव्हां था ॿुधायो। भला अला बख़्श सूमरो क़तलु थियो, हा। अयूब खोड़े वारनि ते इल्ज़ाम हो न? हा। हा, हा, इहा ख़बर आहे। उहो छा थियो पोइ? पोइ छुटी आहे। छो?
ख़बर न आहे। उहा ख़बर न आहे। अवां ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॾिठो? ईअं जीअं तव्हां सां न न ॾिठो माना मूंखे त हाणे इहो सभिनी ॾिठो, पर वेझा रहियो? न न न उन मुतासिर कयव? न, असांखे ज़हनी तौर ते इहो हो त ही इज़ प्रो पंजाब। अच्छा, हे अॼु जेको चश्मा जेलम लिंक के नाला जेको बंदि नथो थिए, इहो भुट्टे साहिबु खोल रहियो। ठीकु। अंग्रेज़ जे ॾींहंनि में सिर्फ़ु फिलट के नालो इहो। हा, सिंध ने केस दाख़िल कयो हो ऐं उहो जेको आहे माने जी जेका सुप्रीम कोर्ट हुई उन फ़ैसिलो ॾिनो त ही सिंध जो पाणी आहे, इहो कंहिंखे नाहे खणणो। ऐं उन में उहो तइ कयूं त फ्लड सीज़न में उहो भुट्टे साहिबु कयो। उहो भुट्टे साहिबु जॾहिं गौर थियो पाणी ते फलो थियो त पोइ भुट्टे साहिबु चयो त बाबा हे फ्लड जे ॾींहंनि में खुलंदो, न त न खुलंदो। हाणे 24 कलाक हुयो, 24 कलाक केरु झलण वारो कोन्हे। भला ही त ॾिसो त पोइ तव्हां जॾहिं असां उन साॻी पार्टी खे सर्व बि कयूं था ऐं सिंध जा इहे इशूज़ बि ज़हन में अथव, पोइ सर्व छो था कयूं? असांखे को ॿी अल्टरनेटिव आहे कोन, न आहे। असांखे ॿियो को रस्तो ई कोन्हे सवाइ मुस्लिम लीग खे वोट असां मरी जो पोइ न ॾींदासीं। जेतिरो मुंहिंजो सुवालु आहे, आई विल नेवर वोट फॉर मुस्लिम लीग। पोइ साईं उहो सिंधी माण्हू बकुल तव्हांजे ख़्वार थींदा रहिया, हा, ऐं पंजाब जे एजेंट पार्टियुनि सां गॾु रहिया, पंहिंजो अल्टरनेट न ठाहियूं छो? साईं हाणे अचो था तव्हां इन स्टेज ते जॾहिं ख़ान बहादुर अलामा सूमरे जो मसइलो थो थिए त GM सेठ जेको असां वरी GM सेठ सां लॻी वियासीं, उहो ॾींहुं असांखे मुजीबुर रहमान सां वञी लॻायो, असां उन में हलंदा रहियासीं। GM सेठ जेको चवंदो उहो ई कंदासीं, सम्झंदासीं हे ई सही आहे। पर पोइ जॾहिं असां मुतालियो कयो त पाकिस्तान ठहण में वॾे वॾो किरदारु GM सेठ जो, ऐं उहो त ख़ैर हिस्ट्री जो रिकॉर्ड आहे। उहो ई। ऐं साईं अलामा सूमरो, शेख इलाही बख़्श, पीर इलाही बख़्श, पीर अली मोहम्मद राजदी, पीर अली मोहम्मद राजदी खां मां पुछियो, सखर आयो, मां मानी कईमांसि। पोइ मां इहो सुवालु पुछियोमांसि, मूंखे चई असांखे वॾेरनि जूं मुंडी भरणी, हे असांजे लाइ आज़ार हुया, इन करे असां इहे जेके फ़ैसिला कया आहिनि सभु इन करे कया। ऐं GM सेठ असांखे हिकिड़ो किताबु छपियो हो जंहिंमें हिन जा ख़त हुआ पीर अली मोहम्मद राजदी जा, उहो 10 किताब अहिड़ा हुआ जंहिंमें हिन GM सेठ ॾे ख़त लिखिया त पाकिस्तान जी हिमायत न कर, असां ॾाढी तकलीफ़ में अची वेंदासीं, असांजा ॿार बच्चा रुली वेंदा। उहो पोइ वरी प्रेस मां हमीद वटि छपिजे पियो किताब, त 10 किताब असां चोराए वरिता, बाक़ी उहे पना फाड़े छॾियऊं, सॼा कढी छॾिया। पोइ मां चयोमांसि पीर साहिब खे, मां साईं हिकिड़ो मां वटि अथव। हाणे हिननि जा प्रॉब्लम्स हुया उहो ई डोलो। उहो किताबु तव्हां वटि आहे? न, हाणे मां सॼी लाइब्रेरी पने आकिल हाई स्कूल खे लाइब्रेरी मुंहिंजे नाले ते खोली अथऊं, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, मलिक अब्दुल फताह लाइब्रेरी। मां सभु पंहिंजा किताब डोनेट करे छॾिया आहिनि उन खे। केतिरा हुआ? अलाए छा, 1000 खनि किताब हुयो। हाणे हे 10-12 पिया आहिनि, मां वटि ईअं हरूभरू आहे, बाक़ी सभु ॿुधायो उन में हूंदो। मतिलबु ही तव्हां शेख हयाज़ लाइ या पंहिंजे लाइ बरबला चओ था त नौकिरी तव्हांखे प्रो इस्टेब्लिशमेंट करे थी छॾे ऐं तव्हां वरी पोइ कंप्रोमाइज़ था कयो। हा, ठीकु आहे। पोइ हाणे माण्हू छा कनि, ॾिसो इन में हिकिड़ी ॻाल्हि आहे त उन दौर में मूंखे यादि आहे त सिंध यूनिवर्सिटी में भित ते लिखियलु हो शेख हयाज़ लानत अथई। ठीकु, वॾी भित। जॾहिं VC थियो, सेंट्रल कैंटीन जी भित ते मां वेंदो हुअमि, कॾहिं कॾहिं भाउ मुंहिंजो पढ़ंदो। कराची यूनिवर्सिटी 100 किलोमीटरनि ते आहे, उन में मां पढ़ंदो ईंदो हुउसि दोस्तनि सां मिलणु, त उते बैनर लॻा पिया हूंदा, हम जनाब जमील जालबी को वाइस चांसलर होने पे मुबारकबाद देते।
जमील जालबी भी दानिश्वर, शेख हयाज भी दानिश्वर, ॿिन्ही खे ज़ुल्फ़कार अली भुट्टो वीसी थो करे। हिकिड़े हंधि हीउ रवैयो आहे, ॿिए हंधि हीउ रवैयो आहे, इहो छा आहे? साईं मुंहिंजे ख़्याल में शेख साहिबु सिंध जे माण्हुनि जा जेको नज़रिया आहिनि, ज़हन आहिनि, उहे मुख़्तलिफ़ आहिनि ऐं हे उर्दू स्पीकिंग जा अलॻि आहिनि। सम्झो था? मां हिते हिननि वटि तक़रीर कई, मां हिननि खे चयो त तारीख़ जॾहिं लिखी वेंदी त हिकिड़ो मुर्ख उहो बि आहे जेको तव्हां असांखे नज़र नथो अचे, उहो तारीख़ लिखे थो पियो। हा, उहो जॾहिं असांजे लाइ लिखंदो त हे चोर हुआ, बदमाश हुआ, मिल्कियतूं फॿाईंदा हुआ, ज़ुल्म कंदा हुआ, उहो जुदा आहे मुर्ख। सिंध जो जेको माण्हू आहे उहो ॿिनि चइनि ॻाल्हियुनि ते कॉम्प्रोमाइज़ अखियुनि सां ॾिठो आहे त पंजाबी जेको आहे इन मामले ते कॉम्प्रोमाइज़ करे सघे, उन में इहा ॻाल्हि कान्हे। हालांकि कुते में बि आहे। असांजे दोस्त सखर में हबीबुल्ला शेख उन अल्सेशन कुता पालिया, उन जी मादी कुती जेका आहे सा ॿियनि कुतनि सां वञी फ्लर्ट कयईं, हुन वञी लुड़गुट में चकु विझी मारे छॾियसि कुते जेको हुनजो मेल हो। हिननि न ईंदी आहे। इहो असांखे वॾा तजुर्बा आहिनि, तव्हांखे नथा ॿुधायूं केतिरी। नाज़रीन, जनाब अब्दुल फ़ताह मलिक साहब सां असांजूं ॻाल्हियूं जारी आहिनि। वरी ॿी वेहक में साईं सां असां मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हाईंदासीं ऐं साईं जी अदब ऐं दानिश जे हवालनि खे ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ अदीबनि जे बारे में साईं जा कहिड़ा ख़्याल आहिनि उन्हनि ते तफ़सीली कचहरी कंदासीं। लीडर टीवी ॾिसण जी वॾी महिरबानी। जनाब मलिक साहब, अॼोकी कचहरी ते पूरी था कयूं, वरी मां 2-4 ॾींहंनि में हाज़िरी भरींदुमि ऐं पाण वरी पोइ हाल अमल कंदासीं। वॾी महिरबानी।